Auzubillahiminash-shaytanir-rajim. Bismillahir-rahmanir-rahim. This is Zarar Khan from Naim Virtual Academy. Assalamu alaikum, my dear students. And today we are going to start another topic with respect to current affairs, and that is SAARC. It is one of the most important organization on which today I am going to give a lecture regarding the most asked questions about this. असांजो सार्क एक ऑर्गेनाइजेशन आहे, साउथ एशियन ऑर्गेनाइजेशन आहे, ठीकु आहे. त असांजो उनजे बारे में पढ़ंदासीं. त साउथ एशियन सार्क छा जो जेको आहे एब्रिविएशन आहे उहा आहे साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन. साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन असां सार्क जो जेको आहे इहो सार्क जो एप्लीकेशन आहे. असांखे मेजर जेके क्वेश्चन पुछिया विया आहिनि उहे असांखे इस्टेब्लिशमेंट लाइ बारे में पुछा कई वेंदी आहे, उनजी हेडक्वाटर जे बारे में पुछियो वेंदो आहे, उनजी मेंबर स्टेट्स जे बारे में जेको आहे असांखां जनरली प्रीवियस टेस्टनि मां पुछियो वियो आहे. सपोज़ असां जेके एस्टेब्लिश थी सार्क उहा 8 दिसंबर 1985 में एस्टेब्लिश थी आहे. किथे जेको उनजो हेडक्वाटर किथे आहे, उहो उनजो हेडक्वाटर आहे खटमंडू नेपाल. खटमंडू नेपाल जो कैपिटल सिटी आहे. उन खां पोइ जेको असांखां मेंबर स्टेट जे बारे में पुछा कंदो आहे त हाउ मेनी मेंबर स्टेट्स ऑफ सार्क. पोइ तव्हांखे कुझु ऑप्शन्स ॾींदो आहे, कुझु कंट्रीज़ उन में न हूंदा आहिनि. सपोज़ कयो हाणे मेंबर स्टेट्स असांजो अफ़गानिस्तान आहे, असांजो पाकिस्तान आहे, इंडिया आहे, बांग्लादेश आहे, भूटान आहे, नेपाल आहे, मालदीव्स आहे ऐं असांजो श्रीलंका आहे. त इहे जेके आहिनि सो साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन जा जेको आहे सो मेंबर्स आहिनि. जो सार्क जो जेको मेन मक़सदु हो साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन उनजो टू प्रोमोट द रीजनल एंड ग्लोबल कोऑपरेशन एंड इंटीग्रेशन. जीअं उन में भाईचारो ऐं जेको आहे सो इकोनॉमिक इंटीग्रेशन थिए ऐं फाइनेंशियल जेको आहे सो उन्हनि में हिकिड़ो फ्लो थी वञे कंट्रीज़ जे विच में विद इन दीज़ ऑल कंट्रीज़. ठीकु आहे डियर स्टूडेंट. उन खां पोइ आहे असांजो जेको आहे सो सेकेंड आहे असांजो ऑब्जर्वर स्टेट्स जे बारे में पढ़ंदासीं असां. सेकेंड आहे असांजो ऑब्जर्वर स्टेट्स. ठीकु आहे. ऑब्जर्वर स्टेट्स कहिड़ी कहिड़ियूं आहिनि, उहे असांजी परमानेंट में स्टेट्स हुयूं. उन खां पोइ तव्हां खां पुछा कंदो त विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ ऑब्जर्वर स्टेट्स इन सार्क. ऑब्जर्वर स्टेट में असांजो ऑस्ट्रेलिया आहे, असांजो चाइना आहे, असांजो यूरोपियन यूनियन आहे, हिकु ऑर्गेनाइजेशन आहे 28 कंट्रीज़ जी. उन खां पोइ ईरान आहे, जापान आहे, मेरिटस आहे, म्यांमार आहे ऐं साउथ कोरिया इवन दो USA बि. इहे छा आहिनि, इहे ऑब्जर्वर स्टेट्स आहिनि. जेको इन खां पहिरियां असां पढ़ियोसीं उहे असांजो जेको आहे सो परमानेंट मेंबर्स आहिनि. हीअ असांजो ठीकु आहे न मेंबर स्टेट्स आहिनि, उहे असांजो आहिनि ऑब्जर्वर स्टेट्स. त जनरल तव्हांखां जेको आहे कुझु ऑप्शन ॾिना वेंदा त विच वन ऑफ फॉलोइंग इज़ ऑब्जर्वर स्टेट इन टू दी सार्क. ठीकु आहे. उन मां जनरल इन्फॉर्मेशन एडिशनल इहा आहे त ऑस्ट्रेलिया जी कैपिटल कैनबरा आहे, मां मथां लिखियो आहे. चाइना जी कैपिटल बीजिंग आहे. यूरोपियन यूनियन 28 कंट्रीज़ जो इहो असांजो नेक्स्ट टॉपिक आहे. इंशाल्लाह असां हिनखे जेको आहे सो सही तरह कंप्लीट कंदासीं. उन खां पोइ ईरान जो कैपिटल तेहरान आहे, जापान जो कैपिटल टोक्यो आहे, मॉरिटस जो कैपिटल जेको आहे पोर्ट लुइस. इहो तक़रीबन पुछा कई वई आहे त मॉरिटस जो कैपिटल सिटी कहिड़ो आहे, पोर्ट लुइस जेको आहे हुनजो कैपिटल सिटी आहे. ॿियो आहे म्यांमार जो आहे तव्हांजो नया पैदेव. ठीकु आहे. त हे तव्हां यादि कजो त म्यांमार जो जेको कैपिटल सिटी हे आहे साउथ कोरिया जो सियोल, SEOUL. सियोल जेको आहे साउथ कोरिया जो कैपिटल आहे. वाशिंगटन जेको आहे सो US जो कैपिटल आहे. उन खां बाद में एडिशनल इन्फॉर्मेशन इहा आहे त करंसी जे बारे में ऑस्ट्रेलिया जी करंसी डॉलर आहे ऐं चाइना जो युआन YUAN. ठीकु आहे. त चाइना जो जेको आहे करंसी उहो युआन आहे. ऐं यूरोपियन यूनियन जो जेको आहे करंसी त हिकु ऑर्गेनाइजेशन आहे. असां नेक्स्ट टॉपिक यूरोपियन यूनियन ई आहे. उनजो जेको आहे मल्टीपल स्टेट्स आहिनि, असां उनजी करंसीज़ कैपिटल्स ऐं उनजी पॉलिसीज़ पढ़ंदासीं. उन खां पोइ ईरान आहे, ईरान जो जेको आहे करंसी रियाल आहे. उन खां पोइ जापान आहे. यादि कजो हिकिड़ी शइ में जेका कन्फ्यूजन थींदी आहे स्टूडेंट्स खे, उहा थींदी आहे जापान जी करंसी ऐं चाइना जी करंसी जे विच में. चाइना जो करंसी युआन आहे YUAN, जापान जो येन आहे. त हिकिड़ी शइ तव्हांखे लाज़िमन दिमाग़ में रखणी पवंदी त चाइना खे जेको आहे सो चाइना में ॾिसो तव्हां आहे त युआन तव्हां हुनखे कंपेयर कंदो. ठीकु आहे. जापान जो येन आहे ऐं मॉरिटस जो रुपी आहे करंसी. ॿियो म्यांमार जो जेको करंसी आहे उहा आहे कयाट आहे. उन खां पोइ साउथ कोरिया आहे. साउथ कोरिया जो वॉन आहे WON. ऐं तव्हांजो नॉर्थ कोरिया जो बि जेको आहे सो करंसी तव्हांजो वॉन ई आहे. ठीकु आहे. इहा ॻाल्हि यादि रखिजो. साउथ कोरिया नॉर्थ कोरिया ॿई जेको आहे सो पहिरियां सेम स्टेट आहिनि. उन खां पोइ US जेको US डॉलर आहे. उन खां बाद में जेकी मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन पुछा कई वई आहे उहो आहे जनरल सेक्रेटरी. त हू इज़ द करंट जनरल सेक्रेटरी जनरल ऑफ सार्क. त यादि कजो तव्हांजो जेको सेक्रेटरी जनरल सार्क जो उहो आहे इसाला रुवान वीराकून. उहो आहे श्रीलंका जो. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. त इहो नालो तव्हां यादि कयो इसाला जे हिसाब सां. त शॉर्टकट में तव्हां इसाला यादि कंदव त ऑब्जेक्ट में तव्हांजो. ठीकु आहे. त हिन जी अपॉइंटमेंट 2020 में थियो आहे. अपॉइंटमेंट 3 इयर्स लाइ हूंदी आहे. त तव्हांखे इहो पुछा करे सघे थो जेको सार्क जो जनरल सेक्रेटरी जनरल हूंदो आहे त उनजी जेका सो टेन्योर घणो हूंदो आहे, 3 इयर्स जो हूंदो आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. कुझु मेजर समिट्स थियूं जीअं तव्हांजी फर्स्ट समिट थी बांग्लादेश में ढाका में, उहा कॾहिं थी 1985 में. फर्स्ट सेक्रेटरी जनरल तव्हांजो हुयो अबुल एहसान. यादि कजो पुछा कंदो आहे त हूज़ वॉज द
फर्स्ट सेक्रेटरी जनरल ऑफ सार्क त अबुल एहसान जेको बांग्लादेश हिकिड़ो डिप्लोमेट हुयो। ठीकु आहे डियर स्टूडेंट, इहे शयूं तव्हांखे माइंड में रखणियूं आहिनि। फर्स्ट सेकेंड उन खां पोइ जेको असां साचूं था पिया, असां वटि जेको आहे सो आहे सेकेंड समिट आहे। सेकेंड समिट तव्हां जनरल हुन पुछिया कई त सेकेंड समिट कॾहिं थी ऐं इंडिया जे कहिड़े सिटी में थी आहे, त सेकेंड समिट तव्हांजी 1986 में बेंगलोर आहे। ठीकु आहे डियर स्टूडेंट, बेंगलोर आहे इंडिया जो जेको सिटी आहे उन में थी आहे। उन खां पोइ थर्ड, पोइ फोर्थ अचूं था, जेके मोस्ट इंपॉर्टेंट जेके जनरल पुछा कयूं आहिनि उन पुछिया फोर्थ समिट जेको उहो किथे थी आहे, 1988 में इस्लामाबाद में। यादि कजो किथे थी आहे, 1988 में इस्लामाबाद में। उन खां पोइ विच में गैप अची वियो, मतिलबु ॿियूं समिट्स थियनि पियूं, त मोस्ट इंपॉर्टेंट जेका पुछा कई वई वरी असांखां 2004 में जेका समिट थी उहा असांजी थी 12th समिट। त इस्लामाबाद में 2004 में कहिड़े समिट थी, 12th समिट ऑफ सार्क इस्लामाबाद में जेको हुनखे हेल्ड कयो वियो। उन खां पोइ 19 समिट जेका 2016 में पाकिस्तान में थियणी हुई, इट वॉज कैंसिल्ड। उनजो रीज़न पुछा कंदो आहे त जेको उड़ी अटैक थियो कश्मीर में उहो इंडिया ब्लेम कयो पाकिस्तान ते। पोइ इंडिया छा कयो, ॿिया जेकी कंट्रीज़ हुआ, इंडिया जी लॉबिंग सार्क में तमामु स्ट्रांग आहे, त ॿियनि कंट्रीज़ खे बि जेको आहे हुन प्रेशराइज़ करे इहा जेका इस्लामाबाद में समिट थियणी उहा हिन कैंसिल कराए छॾी। ठीकु आहे डियर स्टूडेंट। ॿियो मोस्ट इंपॉर्टेंट, नेपाल वाहिद कंट्री हो जंहिं 19 समिट जेका कंडक्ट थियण वारी 2016 में उन बाइकाट न कयो। उनजो मेन रीज़न छा हुयो, जेको सेक्रेटरी जनरल हुयो उन 19 समिट में उहो नेपाल जो हुयो। इन जे करे जेको आहे सो नेपाल उन समिट जी जेको आहे सो न कई आहे, जेको आहे सो बाइकाट न कयो। ठीकु आहे डियर स्टूडेंट। उन खां पोइ आहे असांजो ऑफिशियल लैंग्वेजिस जे बारे में पुछा कंदो आहे। ऑफिशियल लैंग्वेज जेका सार्क जी उहा इंग्लिश आहे, यादि कजो। ठीकु आहे, तव्हांखे मिस जेको आहे सो गाइड करे सघे थो इंग्लिश, अरेबिक या जेको आहे सो हिकु ॿ अरेबिक लैंग्वेज ॾेई करे, त इन तव्हां यादि कजो ऑफिशियल लैंग्वेज कयो आहे इंग्लिश लैंग्वेज। ठीकु आहे डियर स्टूडेंट। पोइ आहे तव्हांजो सार्क जो ग्लोबल वेटेज पुछा कंदो आहे, त वर्ल्ड पॉपुलेशन में सार्क घणो कंट्रीब्यूट करे थी, 21% करे थी पई, 21 आहे, यादि कजो। ठीकु आहे। उन खां पोइ वर्ल्ड एरिया 3% कवर करे थो पियो। उन खां पोइ पुछा कंदो त ग्लोबल इकोनॉमी 4.21 ठीकु आहे परसेंट जेको सार्क उन में कंट्रीब्यूट करे थो पियो। ठीकु आहे डियर स्टूडेंट, थैंक यू। इट इज़ ऑल अबाउट टुडेज़ लेक्चर एंड इंशाल्लाह इन नियर फ्यूचर मोर इन्फॉर्मेशन विल बी शेयर्ड विद यू ऑल। थैंक्स अ लॉट, टेक केयर।